ॾिसो तव्हांखे कंहिंखे बि इहो हक़ कोन्हे त तव्हां को पिनो था या तव्हांखे पैसनि जी ज़रूरत आहे। ठीकु आहे, अकाउंट इन करे रखियो आहे जीअं तोखे केस वेहण जे लाइ तो वटि 4 पैसा हुजनि। सुभाणे ईअं न ॾिस, ईअं न त को वकील फिरी थो वञे। मिसाल हिकिड़ी ॻाल्हि आहे, केरु हथ खणी थो वञे, छो असां वटि माण्हू वक़्ती तौर ते सभु ईंदा आहिनि, आस्ते आस्ते सभु गायब थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, इन जे करे मां तव्हांजो अकाउंट नंबर रखां थी त जीअं तो वटि 4 पैसा हूंदा तूं कोर्ट कचहरियुनि जा चकर लॻाए सघे। जेको तुंहिंजो हक़ आहे, बुनियादी हक़ आहे, जंहिं सिंधी में गैरत हूंदी उहो तुंहिंजो नंबर न रखंदो, तुंहिंजो ग़लति जेको आहे सो न वीडियो न रखंदो। जेस केस तुंहिंजो कूड़ो आहे, मां सभिनी खे ॿुधाए थी छॾियां त जेस केस ते केर बि पैसा न मोकिले। ठीकु आहे न? हा, तुंहिंजो जेको अलाइड बैंक जो नंबर आहे जेको तूं मूंखे ॾिनो आहे, ठीकु आहे, इहो तुंहिंजो असली नंबर आहे। ठीकु आहे, पोइ छा थींदो त उन ते जंहिं में बि गैरत हूंदी त उहे उन ते पैसा मोकिलींदा। ठीकु आहे, उहे अधी जा पैसा हूंदा, अधी जी अमानत हूंदी। हे अधी जा सभु नंढड़ा ॿार, 4 ॿारनि जी माउ आहे, हिननि जी अमानत हूंदी। बाक़ी इहो आहे त ॼाम तव्हां ॾे ईंदा, तव्हांखे लालच ॾियण जी कोशिश कंदा, तव्हांखे धमकियूं बि ॼाम ॾींदा ऐं तव्हांखे लखे किरोड़ रुपया बासींदा बि। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखे उन्हनि खां पैसा वरिता त पोइ सम्झ तव्हां सभु मरी विया हो, ख़तम थी विया। पोइ हे सॼी अवाम जेकी आहे न, सच थी ॿुधायां, इहा पोइ तव्हांखे लेखींदी बि कोन, छो त अवाम जो साथ वधीक तव्हांखे हिन वॾेरनि खे ख़तम करणो आहे। ग़रीबनि खे तव्हांखे नई तारीख़ रक़म करणी आहे, नई तारीख़ तव्हांखे रक़म करणी आहे त तव्हां ग़रीब थी करे कीअं वॾेरनि खे ख़तम था कयो। हाणे तूं पंहिंजी ॻाल्हि कर, पोइ वरी अदी पंहिंजी ॻाल्हि कंदी। जी बिल्कुलु, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अदी यास्मीन चांडो जा शुक्रगुज़ार आहियूं। अवामी तहरीक जी जेकी अॻुवान आहे, सरबराह लेखक आहे, सॼी सिंध में पूरे वर्ल्ड लेवल ते माशाअल्लाह मशहूरु आहे। उहा मूंसां राब्तो करे पहिरीं टाइम ते मूं वटि पहुती आहे। हिन टाइम ते अॼु कल्ह केरु थो कंहिंखे यादि करे। अदी जे घर वारे जा असीं शुक्रगुज़ार आहियूं, अदा सजा शाह जा, जीअं असांखे सुबुह हिन पेर ते असां नाश्तो माण्हू कनि पिया, हे असांजे घर था अची पहुता किथां खां आया आहिनि, असांखे ग़रीबनि खे यादि करे। ऐं इहा ॻाल्हि कंदुसि त वकीलनि जेकी ॻाल्हि हले पई, वकील असांजो जेको आहे हू मुंहिंजे भाउ जो ख़ुदि आई विटनेस आहे ऐं वकील ते असांजो एतमाद आहे। जीअं असां पंहिंजे फैमिली जा मेंबर न, उहो असांजी फैमिली जो मेंबर आहे। मज़हर अली झूणे जो साहिबु, ऐं चवां थो हिकिड़ो सिंध जो पर पाकिस्तान जो बहादुर एडवोकेट आहे ऐं असीं हुन ते एतमाद कयूं था। ऐं हुन जा जेके टीम आहे, अशरफ समू साहिबु, ॿिए काफ़ी आहिनि, हिकिड़ो शाह साहिबु आहे ऐं मुख़्तलिफ़ डिफरेंट डिस्ट्रिक्ट जा आहिनि उहे। ऐं चवंदो शेर आहिनि, शींहं आहिनि, सिंध जा शींहं। उन्हनि कल्ह त असांखे ई माना